सोशल मीडिया ते अफ़वाह पकड़ींदड़नि दादू में बम धमाके में एसएसपी अमीर सऊद मक्सी खे शहीद कराए छॾियो। मजबूरन एसएसपी खे तरदीद करणी पई। मुख़्तलिफ़ नालनि सां हलंदड़ फेसबुक आईडीज़ तां एसएसपी कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी तस्वीर पोस्ट थी, जंहिंमें कैप्शन लिखियो वियो त एसएसपी बम धमाके में ज़िंदगी विञाए वेठो। इहा पोस्ट कंहिं शरारती रखी सवें माण्हुनि बिना कंहिं तस्दीक जे उन पोस्ट खे मुख़्तलिफ़ ग्रुपनि में शेयर कयो ऐं इहा ख़बर वायरल थी वई। दादू पुलिस के मजबूरन वज़ाहत करनी पई। पुलिस पधराई में ॼाणायो वियो आहे त कुझु शिरपसंद अंसर सोशल मीडिया ते दादू में बम धमाके ऐं एसएसपी अमीर सऊद मक्सी बाबति कूड़ियूं अफ़वाहूं पखिड़े रहिया आहिनि। पुलिस तरदीद कई आहे त न दादू में को बम धमाको थियो आहे, न एसएसपी खे कुझु थियो आहे। शहरी ऐं एसएसपी ख़ैरियत सां आहिनि। दादू पुलिस शहरनि खे गुज़ारिश कई आहे त बिना तस्दीक को बि मवाद शेयर करण खां पासो कनि। अहिड़नि शिरपसंदनि जी निशानदेही कनि जेके अफ़वाह पकिड़े माण्हुनि खे परेशान करे रहिया आहिनि, छाकाणि जो संदनि घेरो तंग करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे।